कुछ नहीं कह रहे आकी गुराई मुखे बुढ़ो अगलो तो सा कम आए पेरी इंगर मुके के सोपारी त करा दिमाग फ्रेश थी कम में कंदासी के यार इंगर हां आ बुदा करो कमाए वे तो बताना तो वे ना वे नवा दे खबर हमू तो मुके एतरो जल्दी जल्दी छो गुरायो रे बड़ो तो के इने करे घुरायो थम नंढा वारे धक पा जाम आया पर हींअर सोचो न वडी काकड़ी चोरी करी बड़ी चोरी हां कंदासी बड़ी चोरी जा बड़ी सा चोरी कयूं ना सोन नहीं सोन बाबा सोन नहीं सोन सोनी सोना कंदासी पर उते दिखे माण्हू जी पाण खे माण्हू हुजे डिघो थंबे चलो बे जेडो हिकड़ो माण्हू मुंहिंजी नज़र में आहे मुंहिंजो दोस्त थी लंबू नालो लंबू थी फोन तो कयां कॉल करीस हाँ हेलो लंबू हाँ तुम ये कर हलियो पंहिंजे उन साॻी पुराणी जॻह ते हलियो हाँ ठीक है बस हाणे ईंदड़ हूंदो हाँ थोड़ी देर में अची वेंदो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार खुशी खैर मुंहिंजो दोस्त त ईंदो चोरी जे पाण कंदासीं न त माला माल थींदा वॾा उहो त सभु सही आहे भला चोरी जो टाइम कहिड़ो सोचियो अथई कहिड़े टाइम ते चोरी कयूं 4 बजे रात जो पाण खे चोरी करनी है हैं रात जो 4 बजे चोरी कहिड़ो थी वियो छा अरे उन महिल मुला नमाज़ ते वेंदा पिया अथई अहिड़ो सच कोन ठीकु आहे न रात जो 4 बजे चोरी कोन थींदी आहे ॿियो को टाइम ॿुधाए न ॿुधाए हाँ यार ये भी गाल है हाँ वो हींदा करियूं चोरी करियूं था रात जो 12 बजे कीअं लॻंदो 12 बजे सही है न 12 बजे ना 12 बजे छो न अमा कौन छा दींदी हैं ये खबर लंबू तुंहिंजो इरादो छा आहे ऐं राति जो आधी जो बि तव्हां सां ॿधल आहियां लंबू खबर है तो पाण टाइम रखूं था 3 बजे हाँ, सही 3 है। बजे अमा सुम्ही रहंदी तो पाण हलां हाँ 3 बजे टाइम बिल्कुल 3 बजे नामुमकिन आहे छो भला ख़बर आहे छो त आउं सुबुह जो उथंदो ई 9 बजे आहियां हाँ